अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में बरी कार आउया मारवी थईम सबका पेश नाज़रीन हेडलाइंस। मामलन में मुदाखलत न करी। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा यौम पाकिस्तान के हवाले से थियल तकरीब दौरान नौजवानों सां गैर रस्मी ॻाल्हियूं कंदे चयो सियासी मामलो सियासतदाननि खे तय करणो आहे। सियासतदान सुबुह जो विढ़ंदा आहिनि, शाम जो गॾिजी चांहि पीअंदा आहिनि, फौज सियासत में मुदाखलत करे तॾहिं बि फौज ख़िलाफ़ गुथा लफ़्ज़ ॻाल्हाए वेंदा आहिनि, न करे तॾहिं बि गुथा लफ़्ज़ ॻाल्हाए वेंदा आहिनि। बलूचिस्तान ऐं फाटा जी तरक़ीअ लाइ कमु करे रहिया आहियूं, मुल्क दुश्मन क़ुवतनि सां मुहादो अटकाइण लाइ तयार आहियूं। मार्च 1940 में पाकिस्तान बाबति ठहराव मंज़ूर थियण जी ख़ुशीअ में अॼु क़ौमी ॾियारो जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पियो वञे। वतन जी ख़ुशहाली लाइ ख़ुसूसी दुआनि सां ॾींहं जी शुरूआति। वफ़ाक़ी राजधानी इस्लामाबाद में 31 तोपनि जी सलामी, लाहौर ऐं पेशावर में 21 तोपनि जी सलामी ॾिनी वई। इस्लामाबाद के शतरनिया ग्राउंड में यौम पाकिस्तान की मुख्य तकरीब टिनी हथियारबंद फौजन ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जा दस्ता पेट में शामिल। सदर डॉक्टर आरिफ अलवी तकरीब में खास मेहमान तौर शरीक। वज़ीर आज़म इमरान खान, सावर वज़ीर परवेज़ खट्टर, आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा, पाक एरिया जो सरबराह एडमिरल मोहम्मद अमजद खान न्यासी, काबीना जा वज़ीर, सिफारतकार OIC शिरकत कंदड़ बड़ वज़ीर ऐं अवाम जो वॾो अंग तकरीब में शरीक। खास मेहमान डॉक्टर आरिफ अलवी परेड शो मुनक़िद कयो। इस्लामाबाद में हथियारबंद फौज जी परेड आर्मी कोर, आर्टिलरी ऐं एयर डिफेंस जे दस्ते महारत ॾेखारी। जदीद कैप्टन मिराज हसन फ्लाई पास जो मुज़ाहिरो कयो। चइनी सूबनि आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान जा सक़ाफ़ती फ़ोर्स ब तक़रीब के चार चर लॻाए छॾिया। पाकिस्तान दिहाड़े ते सभिनी खे मुबारकबाद पेश करियां थो। पाकिस्तान में मुसलमाननि सां गॾु अक़लियतनि खे बि मुकमल आज़ादी हासिल आहे। समूरा इदारा जवीयत की बालादस्ती ते यकीन रखन था। सदर आरिफ अलवी यौम पाकिस्तान की मुख्य तकरीब के खिताब कंदे चयो हू OIC जे बड़ी वज़ीरनि खे तकरीब में शिरकत ते भली कार सुञे थो। पाकिस्तान समूरनि मुल्कनि में अमन चाहे थो। पाकिस्तान एक ज़िम्मेवार एटमी ताक़त आहे। अहिड़ी रियासत जो क़याम ज़रूरी हो जिते अक़लियतनि खे हिकजहिड़ा हक़ हुजनि। अॼु हू मुसावत, कानून ऐं इंसाफ़ जे अहद जी तस्दीक़ कनि था। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां क़ौम खे यौम पाकिस्तान जूं वाधायूं। पंहिंजे पैगाम में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अॼु वतन लाइ जानियूं क़ुर्बान करण वारनि खे ख़राजी अक़ीदत पेश करण जो ॾींहुं आहे। अॼु जी क़रारदाद पाकिस्तान पेश कंदड़नि जी यादि ॾियारे थो। वॾड़नि अज़ीम मंज़िल खे हासिल करण लाइ ज़रूरी जिदोजहद कई। पीपल्स पार्टी टे ॾींहं खां क़ाइदे आज़म जी सोच ऐं विजन ते अमल करे रही आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मुल्क खे पहिरियों आइन ॾिनो। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जवीयत लाइ वॾी जिदोजहद कई।
असां सभिनी खे पार्लियामेंट ॾाढो सिर झुकाइणो पवंदो। अॻूणे सदर ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी बेगम नुसरत भुट्टो जी सालगिरह जे मौक़े ते पंहिंजे पैगाम में चयो आहे त मुल्क क़ौम लाइ ॾुखियायूं अलमनाक सदमा बर्दाश्त कया। कराची में वॾे वज़ीर मादली शाह ऐं गवर्नर इमरान इस्माइल जी मज़ार क़ायद ते हाज़िरी। वॾे वज़ीर मादली शाह ऐं गवर्नर इमरान इस्माइल मज़ार क़ायद ते गुल रखिया। तक़रीब में खिताब कंदे गवर्नर सिंध इमरान इस्माइल चयो आहे त क़ाइद आज़म जेको रस्तो ॾेखारियो हुननि उन ते हलण जी कोशिश कई। हिन मुल्क खे इहो पाकिस्तान बणाइणो आहे जंहिंजो ख़्वाब असांजे वॾड़नि ॾिठो हो। वॾे वज़ीर मादली शाह चयो त हिन वक़्तु मुल्क काफ़ी ॾुखियाईनि में आहे। वो सिंध हुकूमत पारां OIC कॉन्फ्रेंस में शरीक महिमाननि खे भली कार चवे थो। असांजूं दिलियूं कश्मीरनि सां गॾु धड़कनि थियूं। मुल्क खे आइन ते हलाइणु घुरिजे। इंशाअल्लाह ईंदड़ साल गुज़िरियल सालनि खां बहितर साबित थींदो। उम्मीद आहे त स्पीकर 25 मार्च ते बेतमादी रिथ पेश करणु ॾींदो। ऐं पाकिस्तान में ॿिनि वरीअ बाद कोरोना सबबि हिकु ॿ कोठी साम्हूं न आई। अंगनि अखरनि मौजूदु मुल्क में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 443 नवां केस रिपोर्ट थिया। कोरोना केसनि जी शरह 1.28% रही।